एमडीएस यूनिवर्सिटी अजमेर जंहिंजे पहिरियों पेपर जंहिंमें शाह ऐं सामी जा शाह जो रसालो ऐं सामी जा सलूक नाले किताबु रखियलु आहे। उन में सामी जो हिकु टॉपिक आहे अविद्या, जंहिंजे लाइ सामी साहिबु चयो आहे, अविद्या रुलाए थी जनमनि में हिन जीअ खे, जीअं बाज़ीगर बांदर खे दर दर पिनाए। सामी साहिबु चयो जेका अविद्या यानी अज्ञान आहे, उहो इंसान खे जनमनि में भटकाए थो। यानी हिकु जनम छॾे वरी अविद्या जे करे पाण परमात्मा खे यादि नथा कयूं, वापसि जनम वरी वठी वापसि हिन मानुष्य देह में अचूं था। जीअं बाज़ीगर जेको कला ॾेखारींदो आहे, रस्ते ते बांदर खणी करे बाज़ीगर नचाईंदो आहे बांदर खे, जीअं चए कि बाज़ीगर बांदर खे दर दर थो पिनाए न, तीअं ई अविद्या जे करे इंसान जनम वठी वरी जनम जे चक्कर में फासी थो पए। अविद्या जे बारे में सामी साहिब जिन चवनि था, अविद्या माना मिथ्या ज्ञान, अविद्या माना अज्ञान, अविद्या माना मोह, जंहिंजे करे मानव जो उद्भव थिए थो, यानी मानव बार बार जनम वठे थो, उनखे अविद्या चवंदा आहिनि। अविद्या सभिनी जीवन यानी साह वारे जीवन में हूंदी आहे। विरले के ज्ञानी पुरुष अविद्या खां आज़ाद थी वेंदा आहिनि। अविद्या या अज्ञान माया जो उहो पर्दो आहे जंहिं ज़रिए माया इंसान जे आत्म स्वरूप खे ढके थी छॾे। नज़र ईंदड़ दृश्य जो ही पसारो अविद्या सां भरियलु आहे। स्वामी साहिबु चवनि था कि जेको पाण खे हिन दुनिया में शइ नज़र अचे पई, उहो केवल पंहिंजो मोह आहे। उहो जीअं चवंदा आहिनि न कि रेगिस्तान में पानी जो नज़ारो, तीअं ई ही सभु आहे। असांखे जेको बि ॾिसण में अचे थो, उहो सभु अविद्यात्मक आहे। अविद्या अनेक शकनि संशयनि खे जनम ॾींदड़ आहे। अविद्या जे करे इंसान शक में पए थो, संशयनि में पए थो ऐं बार बार जनम थो वठे। उहे शक या संशय संतोष खे नष्ट कंदड़ हूंदा आहिनि। दुख जो कारण मनुष्य जो अज्ञान आहे। अविद्या या अज्ञान जे करे असीं कूड़ खे सच सम्झी दुखी थी रहिया आहियूं। सचो सुख संतोष प्राप्ति करण लाइ आत्मज्ञान हुअणु ज़रूरी आहे। आत्मज्ञान सां ई परमात्मा खे पाण पाए सघूं था। परमात्मा खे पाए करे ई पाण हिन जनम मरण जे चक्कर खां छुटी सघूं था। जॾहिं सतगुरुनि जी महर या अविद्या दूर थी वेंदी, मन जा विकार हली वेंदा, असीं परमात्मा सां सचो प्रेम कंदासीं, त पोइ जीवात्मा परमात्मा में लय थी वेंदी ऐं पोइ रहंदो हिकु पर ब्रह्म। सामी साहिब जे वीचार अनुसार सभिनी जे जीअ खे अविद्या ॾाइण लॻल आहे, जंहिं संसार में जुदाईअ जो रोलो विझी छॾियो आहे। सारी दुनिया बेअंत अविद्या में फासी बंधन में वधिजी दुखी थी रही आहे। अविद्या सभिनी खे अंधो बणाए छॾियो आहे, जंहिंजे करे असीं पंहिंजे अंदर में वेठल परमात्मा खे कोन था ॾिसी सघूं। अविद्या जे अभिमान में सभिनी जो जीव पियो थो जले। अविद्या जो भूत सभिनी खे पियो थो नचाए। सामी साहिबु चवनि था त सतगुरुअ जी कृपा सां जॾहिं असीं पंहिंजे स्वरूप खे सुञाणींदासीं, जागी जगदीश खे ॾिसंदासीं, तॾहिं अविद्या खां छुटकारो मिली सघंदो।